दिल पिया रल पई करे, दिल पिया रल पई करे, झोरीअ में झुरंदी वते दादन में करंदी वते मोहब्बत लाइ मरंदी वते पर दिल पिया रल पई करे। लोक फनकारा माई बेगम फ़क़ीराणी जो जन्म 1915 में रज़ा ॻोठ तालके पने आकिल में थियो। संदसि वॾा बीड़ायत मीर बहर हुआ। संदन मुस्तक़िल घर रूढ़ीअ में सिंधु दरिया जे किनारे ते हुआ। कचे में जेको रहण जो सबबु इहो हुयो त असांजा जेके वॾा हुया उहे बेड़ायत हुया, मीरबर हुया। उन्हनि जो पको जेको घरु हुयो उहो त रोड़ी ऐं सखर जे दरिया जे किनारनि ते हुयो। सिंधु दरिया जेको आहे रोड़ी ऐं सखर में, तॾहिं रोड़ीअ जे भर कखावा घर हूंदा हुआ न उन्हनि जा, ॿेड़ियूं हलाईंदा, सफ़र गुज़र ॿेड़ियुनि ते हूंदो हो, घर कखावा ठाहींदा हुआ जंहिंखे मीरबरनि जी म्याणी सॾिबो हो। पोइ अम्मा हिकिड़ो सिरो चवंदी त असीं मुसाफ़िर माण्हू रोड़ीअ जे भर जा लिखे लातुम नींहुं, वरी चवंदी असीं मुसाफ़िर माण्हू सखर जे भर जा। पोइ ॿेड़ी कॾहिं रोड़ीअ जे भर, कॾहिं सखर जे भर, ईअं घर बि ईअं कॾहिं रोड़ीअ रहनि कॾहिं सखर रहनि। पोइ जॾहिं सावणी ईंदी, जॾहिं दरिया चाढ़ कंदो, कचो ॿुॾी वेंदो हो, त पोइ रज़ा ॻोठ जेको हूंदो हो उहो कचे में हो, उहो ॿुॾी वेंदो हो, त पोइ हिननि जी रोज़ीअ जो ज़रियो निकिरी पवंदो हो। पोइ ॿेड़ियूं धिके वेंदा रज़ा ॻोठ, पोइ उते पतण कराईंदा माण्हुनि खे, सफ़र गुज़र इहो हूंदो, माल बि ढोईंदा हिकिड़े पतण खां ॿिए पतण ताईं। पोइ उन्हनि ॾींहंनि में रज़ा ॻोठ में माई बेगम फ़क़ीराणी जो जनमु थियो ऐं उनजो पीउ जो नालो हो हारून मीरबर, पर जेको अॻिते हली हारून फ़क़ीर थी वियो, उनखे फ़क़ीरी रमज़ लॻी। उन जे लाइ ॿुधायो थो वञे त उहा हज़रत हम्बाह जे दरगाह सां मुंसलिक हुई ऐं उन जा दाता विलायत उन्हनि खां राग जी सिख्या या उन जी तरबियत उनखे हुई। छा त दाता विलायत जेको आहे राग जो ॼाणू हुयो, ऐं इहो बि चयो वञे थो त हू धुनूं बि तरतीब ॾींदो, त उहो पाण दरगाह जा जेके दरिया दाता फैज़ दरिया खे बि ॻाईंदी हुई। त उन्हनि जा कलाम जॾहिं चवंदी हुई त उहे झंगझर मशहूरु थिया ऐं उन में सूफ़ियाणी रम्ज़ ऐं तर्ज़ वारी उन दौर में एॾी सुठी गायका शायदि का विरले हुजे, छाकाणि त सूफ़ियाणी रम्ज़ूं हुयूं दरगाहुनि ताईं महदूद हूंदियूं, पर हिन पंहिंजी राग जी दुनिया खे में ख़ासि तौर ते तौहीदी कलाम, फ़ुक़राही कलाम उनखे एॾो आम कयो इन दरगाह जो हिनखे तमामु घणो ॿुधो वियो। बेगम फ़क़ीराणी सिंध जी उहा पहिरीं औरत फ़नकारा हुई जंहिं सिंध जे लोक दरगाहुनि जे राग खे सिंध जे झर झंग में फैलायो। पाण सिंध जे समूरनि सूफ़ी दरवेशनि जे दरगाहनि ते हर साल हाज़िरी भरींदी हुई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सां एतिरी त अक़ीदत हुयसि जो पाण सॼी उमिरि कारे वेस में लतीफ़ साईं जो कलाम ॻायईं। इन करे सॼी सिंध में पाण लतीफ़ जी फ़क़ीराणी या भिटाई जी फ़क़ीराणी तौरु घणो मशहूरु हुई। हकीम शाह जी दरगाह इते माई बेगम फ़क़ीराणी तमामु घणो ईंदी हुई। असां नंढा हुआसीं, असां हुनखे बाक़ाइदे सां ॿुधोसीं ऐं हूअ गुलूकारा बिनते गुलूकार हुई। छो त तंहिंखां हुनजो पीउ फ़क़ीर जेको मल्हा हुयो मोहम्मद हारून, उहो बि ख़ुदि बि सुठो ॻाइणो हूंदो हुयो। त माई बेगम फ़क़ीराणी जो अंदाज़ सभिनी जेके ख़वातीन फ़नकाराऊं आहिनि उनखां साईं मुनफ़र्द हूंदो हुयो। उहा वाक़ई बीही ॻाईंदी, कन ते हथु रखी ॻाईंदी हुई
ऐं उनजो आवाज़ु एॾो त मर्दाना आवाज़ु हूंदो हुयो, उनजी आवाज़ जी एॾी त रेंज हूंदी जो इहो साईं हकीम शाह जी दरगाह ते ॻाईंदी त असां ते ॻोठ जे घरनि में उनजो आवाज़ु वेठा ॿुधंदा हुआसीं। एॾो उनजे आवाज़ में पावर हूंदो हुयो। लोक फ़नकारा हुअण सां गॾु उहा आम जेका काफ़ी कलाम तमामु घणो ॻाईंदी हुई, छाकाणि जो पाण ख़ुदि बि शाइरा हुई, इन जे करे ख़ुदि बि शाइरी कंदी हुई। पर उनजा रेडियो ते घटि कलाम रिकॉर्ड थिया। उहा जेका कंपनी हूंदी हुई EMI चयो या ॿियूं जेके हूंदियूं त पोइ उहे एतिरियूं पोइ बि उन जूं काफ़ियूं मशहूरु थियूं। उहा अक्सर में अॻे फ़नकार हाणे हिकु सदी त उनखे ॼाए थी, 2024 हले थो, 1925 में माई बेगम फ़क़ीराणी ॼाई आहे। अच्छा, हा, त हाणे लॻभॻि हिकु सदी त उनजे ॼमण खे थी। त उन टाइम में रेडियो बि पंहिंजो कोन हुयो, बल्कि पाकिस्तान ई कोन हो। तॾहिं जेके फ़नकारनि खे पंहिंजूं सलाहियतूं मञराइण जा जेके हूंदा हुया, मोर्चा हूंदा हुया, उहे दरगाहनि जा उर्स हूंदा हुया या जेके मेला जंहिंखे पाण चवंदा आहियूं उहे थींदा हुआ या दरगाहनि ते हलिया वेंदा हुया। पोइ इते साईं हुनजो अंदाज़ जेको हुयो कमाल जो हूंदो, ख़ासि करे लोकगीत खां वधीक, हालांकि ख़ातून हुई, लोकगीत खां वधीक उहो काफ़ी कलाम में मशहूरु थी वई। दरगाह कंहिं बि दरगाह ते हाज़ुरी ज़रूरी सम्झंदी हुई, अक़ीदत मंझां जेके बि दरगाह हूंदी। पर ख़ासि दरगाहूं आहिनि जिन जी वधि खां वधि मुस्तक़िल तौर ते पांधियाणी बि हुई ऐं सलामी भरींदी बि हुई, उनजे हर मेले ते बि वेंदी, उन मेले ते ॻाईंदी बि हुई। ज़ाहिरा पहिरीं दरगाह हज़रत अंबा जी आहे, उते कॾहिं बि हुन गैर हाज़िर न रही। जेके बि फैज़ दरिया साईं जा मेला हुजनि या उनखां पोइ साईं बगन साईं वॾे जा मेला या उनखां पोइ साईं विलायत शाह जो बि, छो त साईं विलायत शाह जी वफ़ात 1982 में थी, त उनखां पोइ बि बेगम फ़क़ीराणी 1987 में वफ़ात करे वई, त उनजा मेला बि थिया। उनखां पोइ असांजा जेके वेझियूं दरगाहूं आहिनि, रोड़ीअ में बेदिल साईं जी दरगाह आहे, उतां जी घणी वेंदड़ हुई। हितां जा जेके बि शहर जा रोड़ीअ जा जेके बि पीर फ़क़ीर आहिनि, उन्हनि सभिनी ते भिटशा हज़रत शाहबदी भिटाईअ जे उर्स जे मौक़े ते मूंखे यादि आहे, मां नंढो आहियां, मूंखे बि वठी वेंदी हुई, त उन में 15 ॾींहं रहंदी कंटिन्यू मेले वारा। ऐं बेगम फ़क़ीराणी खे वॾी इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो हो। उते जेके साईं जन हूंदा हुआ गादीअ वारा, ख़ासि तौर ते मूं ज़िक्र कयो साईं पीर शेर जो, त जीअं साईं पीर शेर जी दुआ ऐं सपोर्ट सां बेगम फ़क़ीराणी ॻाइण ते आमादा थी या उनखे उन में रस्ता खुली विया, त साईं पीर शेर जो पुटु हूंदो साईं मोहम्मद जोड़ियो, जंहिंखां पोइ उनजा पुट थिया साईं ग़ुलाम हैदर ऐं साईं गुलण, जेके असां बि ॾिठा। ऐं हाणे बि माशाअल्लाह उनजो साईं शेर सानी बि आहे ऐं ॿिया बि असांजा दरवेश आहिनि, त उहे एॾी इज़त जी निगाह सां ॾिसंदा माई बेगम फ़क़ीराणी खे। त 15 ॾींहं ई उन्हनि जी महिमान हूंदी ऐं 15 ॾींहं असांखे काफ़ी मिलंदी। काफ़ी माना उहा जॻह वेहण जी, जेके दरगाहुनि ते जेके फ़क़ीरनि ऐं महिमाननि जी जेके मुसाफ़िर खाना हूंदा उनखे काफ़ी सॾिबो आहे। उहो असांखे काफ़ी मिलियलु हूंदी, उहो कमिरो मिलियलु हूंदो, घरु मिलियलु हूंदो असांखे, जिते असां 15 ॾींहं रहंदा हुआसीं बेगम फ़क़ीराणी सां गॾु। उनजा पुट पोटा जेके बि मेले ते हलनि या जेके उनजा पाण जेके साधींदा, उनजा जेके संगत वारा उहे बि पर कॾहिं कॾहिं पाड़े वारा बि चवंदा हुआ फ़क़ीराणी असांखे मेलो घुमायो, त उहे बि उन ते रहंदा हुआ। पोइ उते 15-20 माण्हू जेतिरा बि थी वञनि, इहे 15 ॾींहं ई 3 वेलनि जी मानी साईं मोहम्मद जोड़े जे घरां ईंदी। मूंखे यादि आहे पाण शालती भिटाई जी दरगाह खां पोइ सचल साईं जी दरगाह, राणीपुर जो जेको साईं जीलानी बादशाह जी तमामु घणी अक़ीदतमंदी, साईं साले शाह जी साईं तमामु वॾी अक़ीदतमंदी। ऐं उते जेको मेलो थींदो उर्स थींदो साईं साले शाह जो बादशाह जो, या जेके ॿिया जेके राणीपुर जो मूंखे यादि आहे, उते बि ॾींहंनि जा ॾींहं रहंदी। सचल साईं मूं ज़िक्र कयो, ख़ुशि ख़ैर मोहम्मद, असांजो नसीर फ़क़ीर जलालाणी, या हीअ जेको असांजो टालपर वॾा आहे, ऐं बलूचिस्तान में साईं रखियल शाह, सीज़ल शाह, फतेहपुर, कहिड़ा नाला खणजनि मूंखे त दरगाहूं यादि बि न ईंदियूं, हींअर लिखियल कोन्हनि। मां ईअं चवंदुसि त तक़रीबन सिंध जे हर दरगाह ते वेंदी ऐं कलाम बि पंहिंजे मुर्शिद साईं विलायत शाह जा तमामु घणा कलाम हुन ॻाया। पहिरियां त माई ग़ुलाम फ़ातिमा लाल जे कलामनि खे पहिरियों भेरो माई बेगम फ़क़ीराणी ज़ाहिर कयो ऐं हुन रिकॉर्ड कराया माई ग़ुलाम फ़ातिमा जा कलाम रेडियो हैदराबाद ते। केरु कशाला करे, तुंहिंजी मोहबत विधो आहे मामरे, ऐं ॿिया बि माई ग़ुलाम फ़ातिमा जा कलाम ॻाईंदी हुई। निकिरी थिया निर्वार इश्क अकुल ॿई चौहान में, अश्क खटी अकुल हराई अदो में अश्क खटी
पुलहराई जंग तखती रजूं झारा जंग तखती सई लाल चले लमकान ओ जंग तखती हाय जंग तखती जैले जंग तखती रजूं लाल चले लमकान निकरी थिया सैंदरवा निकरी थिया मन नरवा अशको अकोलो निकरी थिया या साईं विलायत शाह जा कलाम हुस्न सरदार क्या सिंगार थिया गुलज़ार गुलज़ारा भाल भले जा भाया मां लखे शुक्राना इहे सभु कलाम पहिरियों दफ़ो मां बेगम फ़क़ीराणी ॻाया। उन खां पोइ दरगाह ॿुॾल फ़क़ीर मूंखे यादि अची वियो। दरगाह ॿुॾल फ़क़ीर जी तमामु घणी अक़ीदतमंद हुई, पर मां जेकॾहिं भुलां नथो त 3-4 शाइर अहिड़ा आहिनि सिंध जा जिन जे कलामनि खे मीडिया ते या EMI रिकॉर्डिंग में पहिरियों भेरो मां बेगम फ़क़ीराणी रिकॉर्ड कराया। उन में साईं विलायत शाह ऐं हज़रत अम्बा जो वॾो जेको दरवेश साईं फैज़ दरिया उनजो कलाम आहे हितां हाज हुअण जी छॾ मियां उथी लाह तॾहिं आशिक़ लॾ मियां। वॾो सूफ़ी दरवेश थी गुज़ारिजे, वॾी हमहुस्त जी ॿोली आहे। 1907 खां पोइ वफ़ात करे वियो आहे जेको हज़रत अम्बा जो पहिरियों बुज़ुर्ग आहे। ऐं साईं विलायत शाह जा कलाम मूं तव्हांखे ॿुधाया। ॿुॾल फ़क़ीर जा कलाम जेॾियूं जानब सां दिलि मुंहिंजी आहे वॾो मशहूरु थियो, जेको मां बेगम फ़क़ीराणी EMI रिकॉर्डिंग बि कराई 73 में ऐं रेडियो हैदराबाद ते बि रिकॉर्ड करायईं। ऐं ॿिया बि ॿुॾल साईं जा कलाम तमामु घणा माई बेगम फ़क़ीराणी ॻाया बि ऐं रिकॉर्ड बि कराया। ईअं मां ग़ुलाम फ़ातिमा जो मूं ज़िक्र कयो ऐं जदीद शाइरनि खे बि ॻाईंदी। पंहिंजे पुट असांजे वालिद साहिबु दरगाही मीराणी जो हिकिड़ो क़ौमी कलाम हुयो, मूंखे पंहिंजी सुहिणी सिंध ते नाज़ आहे, सिंध जो सूर्यो लाल कलंदर सेवाणी शाहबाज़ आहे, तमामु ॾाढो मशहूरु थियो ऐं अञा ताईं उहे माण्हू ॻाईंदा आहिनि। मूं किताबु लिखियो आहे, हिते मां बयानु करणु ज़रूरु सम्झां थो, माई बेगम फ़क़ीराणीअ जे ज़िंदगीअ ते। हीअ मूं किताबु लिखियो आहे, मां मूं ते हिकिड़ो कर्ज़ु हुयो त असांखे जंहिंजे नाले सां इज़त मिले थी सॼे सिंध में, जंहिं शख़्स जे करे असांखे तसव्वुफ़ सां वास्तो पियो, फ़क़ीरीअ सां वास्तो पियो, इल्मु अदब शाइरी जेको कुझु पियो आहे हिन माई बेगम फ़क़ीराणी जे करे, त ॿियो हुनखे असां मां छा पियो ॾेई सघां, असां कुझु न पिया ॾेई सघूं हुनखे, हिन जा असां अहसान नथा लाहे सघूं। मां माई बेगम फ़क़ीराणी जे समान उमिरीअ ते, हुनजी शाइरीअ ते हीउ किताबु लिखियो आहे, जंहिंजो किताब जो नालो आहे हाल फ़क़ीरी सवान उमिरी। माई बेगम फ़क़ीराणी
हिन में मां सॼो डिटेल में तफ़सील सां माई बेगम फ़क़ीराणी जी सॼी ज़िंदगीअ जो अहवालु, उन जो ख़ानदानी पस मंज़र, हुन में 8 पीढ़ियुनि जो शिजरो ऐं राग जो सफ़रु, फ़क़ीरीअ जो सफ़रु ऐं ॿियनि माण्हुनि कहिड़नि अदीबनि शाइरनि माई बेगम फ़क़ीराणी ते लिखियो आहे, उनजा तासुरात, उनजी बेगम फ़क़ीराणी जी औलाद, माई बेगम फ़क़ीराणी जा ॻायल रिकॉर्ड कलाम, उन्हनि जी फ़हिरिस्त, कहिड़नि शाइरनि खे हुन ॻायो, किथे किथे हूअ वई आहे, कहिड़ो कहिड़ो फैज़ हुनखे मिलियो, कहिड़ो कहिड़ो फैज़ हुन ॾिनो, सॼो तफ़सील हिन किताब में मौजूदु आहे। सच पुछो त अख़्तर दरगाही जहिड़ो हिन वक़्तु को कोन्हे। सिंधी मौसीक़ी ते गुफ़्तगू करण वारो, फ़नकारनि जी हयाती ज़िंदगी कारनामनि ते, त माई बेगम फ़क़ीराणीअ ते बि हुनजो फ़र्ज़ु हो ऐं हुन उहो अदा कयो त हुन पंहिंजी ॾाॾीअ ते हिकिड़ो कंप्लीट हुनजे माईअ जे बारे में हुन किताबु लिखियो आहे। उन किताब जे ई तवसु सां असांखे ख़बर पई त माई साहिबा जेका आहे उतर जे महफ़िलुनि ऐं दरगाहुनि में पंहिंजी सियाह पोश थी हुनखे ॻाइण जो हुनुरु ईंदो हो ऐं हुन सूफ़ी कलामनि जी गायकीअ खे या उन्हनि कलामनि खे घणो माना पेश करण जी जेका आहे सा उहा उन कोशिशि कई हुई। मूं माई बेगम फ़क़ीराणीअ ते कई रेडियो पाकिस्तान हैदराबाद में प्रोग्राम बि कया आहिनि, उन ते आऊं ॻाल्हाईंदो बि रहां थो, उनजे फ़न खे पेश कंदो रहां थो। सो माई बेगम फ़क़ीराणी जो जेको क्रेडिट आहे मुख़्तसर लफ़्ज़नि में ॿुधायां त हुन माई जीवणीअ खां अलॻि रंग अख़्तियार कयो, माई अला वसाई खां अलॻि रंग अख़्तियार कयो ऐं पंहिंजे अंग सां फ़ुकराई नमूने सां ॿियो त उन खां अॻु में असांजी जेके ख़ानदानी या असांजी जेको फैमिली बैकग्राउंड रखंदड़ आहिनि या राॼायता फ़ुकरा जो जेको ख़ानदान आहे उन जूं मस्तूरात ईअं ॾिसो जीवणी जो हिकिड़े मख़सूस ख़ानदान सां ताल्लुक़ु हो। माई अला वसाई जो बि कमो बेश रागी ख़ानदाननि सां, अमीरबर ख़ानदान सां, जेके ऐब कोन हुयो त उन जूं ख़वातीन मर्दनि जे विच में महफ़िलुनि में अची ॻाइनि, पर हीअ हिकिड़ी नई ॻाल्हि हुई त माई बेगम फ़क़ीराणी पंहिंजे ख़ानदान सां पंहिंजे बुज़ुर्गीअ में पंहिंजी उनजी इजाज़त सां पंहिंजो हिकिड़ो प्रिविलेज वरितो ऐं पोइ मर्दाना समाज में मर्दनि जे विच में भरियनि मजमुनि में, दरगाहुनि में, आस्थाननि में, ख़ानकाहुनि में, काफ़ियुनि में अची इहो हिकिड़ो नओं तजुर्बो हुयो। ख़ासि तरह सां उतर जे जेको ॾिसो पंहिंजे ख़ानदान पंहिंजे तरीक़े जा आहिनि न त जो मायूं ॻाइनि ऐं मैदान में अचनि त इहो ॾाढो अहिड़ो आसान कमु कोन हुयो ऐं हुन हिकिड़ी बोल्ड विख खई ऐं हिकिड़ी अॻिते विख खई ऐं हू हुन में कामयाबु थी ऐं एतिरी त कामयाबु थी जो माई बेगम फ़क़ीराणी एतिरो त नालो छॾे वई आहे जो अॼु ॾिसो असीं फ़ख्र सां हुन ते ॻाल्हायूं पिया ऐं तव्हां हुन ते बाक़ाइदा हिकिड़ो माज़ीअ जे हिन फ़नकारा खे मुस्तक़बिल जे फ़नकारनि ताईं, मुस्तक़बिल जे माण्हुनि ताईं, मुस्तक़बिल जे मौसीक़ीअ जे माहिरनि ताईं पहुचाइण जे लाइ हुननि ते हिकिड़ी ज़बरदस्त ही डॉक्यूमेंट्रियूं ठाहे पिया। ख़ासि करे फ़क़ीराणी 12-1 बजे खां पोइ विरहाउ कंदी हुई, जबल मुल्क सां थी वञे पोइ फ़क़ीराणी त माल कई जो पहिरियों भैरवनि जे सुरनि खां खणे आहे त सुबुह ताईं सुर मटींदी अची आहे। असांजे सिंधी राग जी इहा हिकिड़ी शहनशाह बेगम फ़क़ीराणी हज़रत रोड़ीअ जी हुई। वॾो अहिड़ो सिंधी राग जिते बि बीहंदी हुई त हुते माण्हू पटकनि मां पैसा लाइ बि फ़क़ीराणीअ खे ॾींदा हुआ, उछत वरी वञे बि बस न कंदा हुआ। दाता जो कुर्ब हुउसि, दाता बिलाशाह साईं जी फ़क़ीराणी हुई। इहा फ़क़ीर सुल रोड़ीअ जे भरिसां हिते वेठा आहिनि। तक़रीबन फ़क़ीराणी कहिड़ो सुर ॻाईंदी? सुर सभु ॻाईंदी हुई पर महलनि ते ॻाईंदी हुई। हा, हे महल आहे नी सही सुरनि जी। हेॾो महिल भैरवी आहे त भैरवी थींदी, जे सोरठ जी आहे त सोरठ थींदी, जेके बि सुर आहिनि उन्हनि महलनि ते ॻाईंदी ईंदी हुई। हा, कोहारी कंदी, बाक़ाइदे वॾी कोहारीअ सां फ़क़ीराणी जो तमामु वधीक शौक़ु हो। हा, बीह ॻाईंदी बीह ॻाईंदी हुई। हा, बीह ॻाईंदी हुई साईं, ऐं हीअं जो हथु कंदी हुई त हीअं हली वेंदी हुई फ़क़ीराणी पंहिंजे ख़्याल में। हा, इश्क जो पुतलो हुई, शहनशाह ते आशिक़ हुई मालिकनि ते। इहे वैराग ॿुधासीं फ़क़ीराणी जा।
सूफ़ियाने सफ़र में पहिरियों ज़िक्र सिंध जे हिकु सूफ़ी शाइरा माई फ़ातिमा बेगम फ़क़ीराणी जी नानीअ जी सहेली हुई, जंहिं माई बेगम फ़क़ीराणी जी ॼमण वक़्तु वॾी सूफ़ी फ़नकारा थियण जी पेशिनगोई कई हुई, जेका सरासर सच साबित थी। अहिड़ी शख़्सियत खे ठाहिण में उहो आहे हवालो माई ग़ुलाम फ़ातिमा लाल जो। माई ग़ुलाम फ़ातिमा लाल सिंध जी हिकु तमामु मानाइती सूफ़ी शाइरा थी गुज़री आहे, जेका बेगम फ़क़ीराणी खां बि अॻु जी आहे ऐं नालो हुनजो माई ग़ुलाम फ़ातिमा हुयो, लाल हुनजे पीउ जो नालो हुयो ऐं पंहिंजे कलामनि में वरी हू नालो पंहिंजे पीउ जो विझंदी हुई, लाल चवे। माई फ़क़ीराणी जेके कलाम ॻाया, केरु कशाला करे तुंहिंजी मोहबत में दुआ मामरे, इहो माई ग़ुलाम फ़ातिमा लाल जो कलाम आहे। अच्छा, हा। पुंडल पाण न वञिणो जतन ज़ोरी करे, ऐं लाल चवे थो इश्क वारनि खां मुर्शिद नाहे परे, केरु कशाला करे तुंहिंजे मोहबत में दुआ मामरे, उहो माई ग़ुलाम फ़ातिमा जो कलाम आहे। ऐं हुन जूं काफ़ी काफ़ियूं आहिनि जेके मशहूरु बि आहिनि, कुझु असां पढ़ियूं पिया आहिनि, मूं बि लिखियो आहे माई ग़ुलाम फ़ातिमा ते। उहा माई ग़ुलाम फ़ातिमा जेका हूंदी हुई, उहा पनवाकिल जे भरिसां ॻोठु हूंदो कटनि जो, मोची हूंदा, कटनि जे मोचियुनि जो ॻोठु हुयो, उतां जी हूंदी हुई। उहा सचल साईंअ जे दरगाह जी वॾी अक़ीदतमंद हूंदी हुई। उहा 1925 में गुज़ारे वई आहे। बेगम फ़क़ीराणी नंढड़ी हुई त हज़रत अम्बा वेंदी रही, उते राग विराग पंहिंजे वालिद साहब सां गॾु राग विराग में वेंदी हुई, जेको सूफ़ी राग थींदो। पोइ पाण बि नंढपण खां वठी पहिरियां शुरू में सहरा चवंदी हुई, जीअं औरतूं सहरा चवंदियूं आहिनि, छोकिरियूं सहरा चवंदियूं आहिनि, लाॾा सहरा। ऐं पोइ त बाक़ाइदा पाड़े ओड़े जे शादियुनि मुरादियुनि में ई बेगम फ़क़ीराणी खे घुरायो वेंदो त असांखे सहरा चओ। अञा राग विराग एॾी कोन आई, पर सहरा ऐं लाॾा चवंदी हुई शादियुनि मुरादियुनि में। मोहम्मद जोड़े जे बाग जो आने जो मुसागुला, मोहम्मद जोड़े जे बाग जो आने जे मुसागुला, मोहम्मद जोड़े जे बाग जो मुखे लीला मगड़ाए दे रात ला, मुखे लीला मगड़ाए दे रात ला, मोहम्मद जोड़े जे बाग जो आने जो मुसागुला, भलन जाए जे बाग जो आने जो मुसागुला, सोनल साईं जे बाग जो मुखे बाही तगड़ाए दे रात ला, मुखे बाही तगड़ाए दे रात ला, मोहम्मद जोड़े जे बाग जो आने जो मुसागुला, मोहम्मद जोड़े जे बाग जो आने जो मुसागुला, सोनल साईं जे बाग जो। जॾहिं पोइ माई बेगम फ़क़ीराणी राग विराग जे मैदान में घणो अॻिते निकिरी आई त इते टियों हिकिड़ो मोड़ आयो। हाणे हीअ मां ॻाल्हि कयां थो प्री पार्टीशन जी, पाकिस्तान जे थियण खां अॻु जी, छो त माई बेगम फ़क़ीराणी जी आई आहे 1915 में, माई ग़ुलाम फ़ातिमा लाल गुज़ारे वई 1925 में, त हीअ 35, 30 ऐं 40 जो विच में अरसो आहे, 1930 खां 1925 30 खां वेंदे 40 जे विच में।
माई बेगम फ़क़ीराणी खे राग विराग में माण्हुनि ॿुधो ऐं पोइ बाक़ाइदा हुननि चयो त पोइ दरगाह ते हुन आम फ़क़ीरनि फ़नकारनि सां बि गॾु ॻाइणु शुरू कयो। ऐं हिते जेके बेगम फ़क़ीराणी जा जेके वॾा हुया, ख़ासि तौर ते उनजा जेके ॾेर हुया, साहुरा हुया, उहे ॾाढो नाराज़ थिया। उहे ॾाढो एतिरो नाराज़ थिया जो सख़्तु मन कयूं त तव्हां औरत थी करे ऐं तव्हां ॿाहिरि ॻायो था ऐं हीउ असांखे पसंदि न आहे। साईं शेर मोहम्मद जोड़े साईं जो बाबो हो, बेटाई साहब जी। पोइ उन बाबे ॿुधो, उहे हुते आया? हा, रोहड़ी आया। अच्छा, रोहड़ी मुरीदनि में चिला था। उन ॿुधो त फ़क़ीराणी हिकिड़ी छोकिरी आहे ॻाए थी पई। माण्हुनि ॻाल्हि कयसि। उनजी उमिरि छा हुई अमा तव्हांजी? उनजी वक़्तु मां साम्हूं ते 30-40 उमिरि हुई मुंहिंजी। तव्हांजी 30-40 साल उमिरि हुई उन वक़्त में? अच्छा जी। उन मुर्शिद ॿुधो, पाण दोलण ते ॻाईंदी हुअसि, झुमिर ते। झुमिर बि पाईंदा हुआ ऐं ॻाईंदा ईअं शादियुनि मुरादनि में? पंहिंजे घर में? न, पंहिंजे घर में। या शादी मुराद ते न, पंहिंजे घर में। पंहिंजे घर में मिटनि माइटनि जी शादी हुजे, जी जी, झुमिर ते ॻायूं। जी जी। पोइ जो साईं लथो अचे असां वटि त मूंखे झुमिर ते ॻारायईं। मूं सहरो चयो। लजादा लतीफ़ जो कलाम हो, पर सहर जे नमूने, झुमिर जो नमूनो। उतां यादि आहे कहिड़ो सहरो हो? हा, उहो मूंखे यादि आहे थोरो। उहो असांखे ईअं झुमिर में दिल आहे अलाए कंहिं लुटी यार, तेरी रमज़न वारे राज सां दिल आहे अलाए ओ पियो पियाला वादत वाला, अली जाने डुक भरींदे मैं मुठी हाँ, तेरी रमज़न वारे राज सां दिल आहे अलाए कंहिं लुटी यार, तेरी रमज़न वारे राज सां दिल आहे अलाए। ओ असुर वेले जाग सवेलो, अली जाने नेण मलींदे मैं उथी हाँ, तेरी रमज़न वारे राज सां दिल आहे अलाए कंहिं लुटी यार। ओ सोहणो शाह लतीफ़ चवे मियां, लजादार लतीफ़ चवे मियां, अली जाने महबूबने सां मिलिया, तेरी रमज़न वारे राज सां दिल आहे कीअं अलाए। पोइ मुर्शिद मूंखे रुपयो ॾिनो, बेगम हे रुपयो रखी छॾ जेतिरा हयाती हुजे। पोइ मुंहिंजे माइटनि खे विहारे चई भाउ जेको माई बेगम खे राग खां झलींदो उनजी क़यामत कान थींदी। पोइ कोई कोन पुछो, न त मुंहिंजा मिट तमामु खटरा ॾाढा। पोइ असां इहो राग कयो, मुर्शिद जी ड्यूटी भरींदी आहियां उमिरि सारी। फ़क़ीराणी वॾे इश्क सां महफ़िल कंदी, लतीफ़ सरकार जा, दाता जा बोल, वॾनि उशाकनि जा, रखियल शाह साईं जा, नसीर शाह साईं जा वॾा ॿुधासीं बोल। फ़क़ीराणी जी हिकिड़ी ॻाल्हि आहे त फ़क़ीराणी जो पुटु ॾाढो बीमार थी पियो, सफ़ा पटियूं ॿधण ते वियसि। पोइ फ़क़ीराणी पंहिंजे मुर्शिद खे दाता, नालो हुअसि दरगाही। पोइ उहो पुटु ॾाढो हुनजो बसि। पोइ साईं उतर मुंहुं करे हिन हिकिड़ो ॿोल चयो दाता जो, तुंहिंजा मूं ते लख लख थोरा आवली सरकार, मुर्शिद हो तंबाही हो दाता हो तंबाही। माई बेगम फ़क़ीराणी वालिद जियां दरगाह हंबा जे बुज़ुर्ग ऐं शाइर विलायत शाह जीलानी जी तालबा थी। अहिड़ी तरह उन्हनि दरगाहनि ऐं शख़्सियतुनि जी दुआ ऐं असर सां बेगम फ़क़ीराणी पंहिंजे फ़न ऐं शख़्सियत में अहिड़ी निर्वार थी जो सिंध जी अकेली सूफ़ी ऐं अवामी फ़नकारा बणिजी वई। फ़क़ीराणी दाता जन जे मोहबत में एतिरो महूर थी आहे, एतिरी रूहानीयत फ़क़ीराणी में थी वई त केतिरा ई महफ़िलियूं मेला या जेको कुझु बि थींदो हो त फ़क़ीराणीअ खे मर्दाणी हैसियत सां घुरायो वेंदो, त ईअं न लॻंदो त औरत आहे।
लतीफ़ सरकार जे सननि ते, दाता जे सननि ते काथे बि फ़क़ीराणी बेख़ुदि थी ॻायो। जेको हादीअ जो उन्हनि जो फैज़ मिलियल हो उहो निशावर थियो। पाण चयो अथनि त हुस्न सरदार क्या सिंगार थिया गुलज़ार गुलज़ारा, हुलिया हुबकार ख़ुशबूदार थिया ख़रीदार सिक वारा। फ़क़ीराणी जो पंहिंजो इहो ॿोल थियो आहे। या फ़िराक में फिरां थो फिरदार जे नमूने, दर दर कयां गदाई पेनार जे नमूने, काफ़ी फ़क़ीराणी जा ॿोल आहिनि। ऐं ॿियो चयो अथऊं त फ़क़ीराणीअ पंहिंजे मुर्शिद ते शाइरी बि थियल आहे फ़क़ीराणीअ जी। उनजो नींगर अख़्तर दरगाही हो, उहे बि दरगाह ते ई पैदा थिया। फ़क़ीराणीअ जो बि ॼमणु दरगाह ते ई थियो आहे। दरगाह ते ई माना फ़क़ीराणी जो ॼमणु थियो आहे। जेको बि सिलसिलो हुयो दाता जन जो नूर फैज़ हुयो, उन में फ़क़ीराणी एतिरो महू रक़्स थी वई जो फ़क़ीराणी खे पंहिंजे वजूद जी ख़बर न हूंदी त मर्दनि में बीठाऊं या कहिड़ी महफ़िल में बीठाऊं। हुननि बेख़ुदि थी दाता जे फैज़ खे निशावर कयो। अॼु बि फ़क़ीराणी जो जिथे बि नालो खजो वेंदो पूरी सिंध में त हज़ारें करोड़ें फ़क़ीराणी जा परस्तार चाहण वारा, फ़क़ीराणी सां मोहबत करण वारा, उहे अॼु बि दीवाना फ़क़ीराणी जूं गवाहूं ॾींदा। तक़रीबन उन जा जेके 5-8 कलाम हुआ उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते नशर थींदा रहंदा। ऐं मूंखे पाण यादि आहे त मां इहो ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में नशर कंदो हुयुसि ऐं उनखे तमामु घणो ॿुधो वेंदो। ऐं मां हिन जे ख़ानदान में इहो राग जी रिवायत जेका आहे उहा बि जेका क़ाइमु आहे। गुल हसन जेको आहे उहो जेको हिन जो फ़र्ज़ंद हो उन बि हिते रिकॉर्ड करायो, जेको पाण बि ॻायो हुयईं। मूंखे इहो उन जा ॿोल जेके आहिनि ज़हन में हिन वक़्तु कोशिशि थो कयां त उहे अचणु घुरिजनि। त उन में उन ॾाढो सुहिणे अंदाज़ में, ऐं उहो बि मूंखे एॾो ई वणंदो हो गुल हसन। मूं हुन सां मुलाक़ात हूंदी, अली संदीले सां गॾिजी मां उन ॾे मिलणु वेंदोसि त उन सां बि कचहरी थींदी। त उन जे त वरी आवाज़ में वॾो सोज़ हुयो। इहो सॼो जेको आहे सोज़ आवाज़ जो या शाइरीअ सां लॻा, इहो ख़ानदान जी रिवायत बणिजी वियो आहे। ऐं उहो अख़्तर दरगाही ताईं तव्हां ॾिसो था त मौजूदु आहे। माई बेगम फ़क़ीराणी जे दौर में लाउड स्पीकर आम न हुया, पर संदसि आवाज़ में एतिरी लाइट ऐं असरु हो जो परे परे ताईं माण्हू संदसि आवाज़ ॿुधी संदसि महफ़िल में छिकिजी ईंदा हुआ। मशहूरु शाइर दरगाही मीराणी ऐं गुल हसन फ़क़ीर संदसि पुट हुआ ऐं शाइर ऐं मुहक़िक़ अख़्तर दरगाही संदसि पोटो आहे। माई बेगम फ़क़ीराणी 13 अप्रैल 1987 ते रोहड़ीअ में वफ़ात करे वई।